बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गोभीअ खे कटे धोई साफ़ करे असां पाणीअ में उॿरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं गोभी पाणीअ में अधु ॻरी वञे त उनखे छाणे हिकु पासे रखंदासूं। पोइ हिकु फ्राई पैन में थोरो कटियल बसर विझी असां उनखे सुनहरो थियण लाइ पचाइण लाइ छॾे ॾींदासूं। जेसि ताईं असांजो बसर सुनहरो नासी थिए ओसि ताईं असां थूम ऐं अदरक कुटे था वठूं। पोइ सुनहरे बसरनि में असां विझंदासूं थूम ऐं अदरक कुटियल, थोरो भुञंदासूं, पोइ शामिलु कंदासूं हिकु कुटियल टमाटो ऐं मिर्च। जॾहिं टमाटो पंहिंजो पाणी कढे ऐं नरम थी वञे त उन में शामिलु कंदासूं अधु उॿरियल गोभी। चङी तरह टमाटे सां गॾु असां गोभीअ खे भुञंदासूं। जेको हल्को फुल्को कचाण हुजे उहा निकिरी वञे। पोइ उन में शामिलु कंदासूं लूणु, पीठल धाणा, पीठल हेड ऐं ॻाढ़ा मिर्च। इहे ख़ुश्क मसाला विझी असां गोभीअ खे भुञंदासूं। जॾहिं गोभी तेल ते अचे ऐं चङी तरह भुॼी वञे त उन जे मथां असां सावा धाणा विझी लाइ रखंदासूं प्लेट में। तयारु आहे असांजी मज़ेदार भुॻल गोभी। ज़ाइके में तमामु लज़ीज़ ऐं टेस्टी थींदी आहे। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदी।